कंदकोट प्रेस क्लब में ॻोठ जाबिर ख़ान बालकाणी जे रहवासियुनि जो क़तल केस में घुरबल जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाज। जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करण जो मुतालबो। इन मौक़े ते एहतिजाज कंदड़ उस्ताद हक़दार बालकाणी, शादी ख़ान बालकाणी, ज़हूर अब्बास मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 5 साल अॻु में असांजे भाइटे मौला बख़्श बालकाणी खे पंहिंजी बिरादरी जे माण्हुनि घरू रंजिश सां क़तल कयो हो, जंहिंजो क़तल केस तंगवाणी थाणे ते दाख़िल हुअण बावजूदि पुलिस 5 साल गुज़री वञण बाद बि केस में घुरबल मुख्य जवाबदार अब्दुल कादिर बालकाणी, हबीबुर रहमान बालकाणी समेत ॿियनि जवाबदारनि खे गिरफ़्तार न पई करे ऐं जवाबदार धुर बाअसर हुजण करे असांखे क़तल केस सां हथु खणण लाइ मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि एसएसपी कश्मीर कंदकोट समेत वस वारनि खां मुतालबो कंदे चयो त क़तल केस में मुलविस जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करे असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो अञा बि वधायो वेंदो।